लंदन जिया से जहयाती यो apa cuma mubarak हो जाई मासी खेरा मुबारक ससुई तू खुश त आई ना ॿियो खेल बि पिया। हाँ चाचा मां खुश आया। चाचा चाचा सच पुछी त मूंखे ख़बर कोन हुई। मूंखे मासी बसरा ॿुधायो। पुट मूंखे भी आ खबर कोन्हे त मां एतिरो जल्द आज़ाद थी वेंदुसि। चाचा बहादुर कीअं आहे? apa हाशिम बहादुर खे न छॾियो छा? पुट सच पुछी न बहादुर खे अकेलो छॾण ते दिलि ई न पई चए, पर सभिनी चयो त तूं हाली ॿाहिरि अच, पोइ गॾिजी करे बहादुर खे कढाइण जी कोशिश कंदासीं। आवड़े अब्बा ये ससु ही भी अकेली थी पई आहे। यो हाजी शरीफ जहिड़ो आहे तेड़ो न। पुट हाजी शरीफ किथे आहे? हो चाचा असां त तकड़ में निकिरी आयासीं। चवे पियो त मां बस अचां थो। अब्बा बेदिलियो पहिरियों त ससु ये छोकर खे कयई मना चई त सुभाणे वञो। छो हाजी शरीफ केर थींदो आहे ससी खे झलण वारो? सो बि असांजे घर खां? बसड़े अब्बा नोरीड़े खे हरीड़ा थिया ही पसारी छॾायो हुई। हाणे हाजी शरीफ भी बहादुर जे घर जो पाण खे वारस थो समझे पियो। मां छोकिरीअ खे ज़ोरीअ वठी हली आयसि। अलाह ज़ालिमन खे अंधो करे जो जेके जोड़ा था जुदा कनि। चाची हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। चाची मुबारक हुजे। चाचा अची वियो आहे हाणे। हाणे त ख़ुशि आहे न? हाणे तव्हां वेही पाण में ॻाल्हियूं कयो। ॿाहिरि ओता किथे माण्हू आया न मिलण लाइ, मां उन्हनि सां मिली अचां। हा वञ मां इन्हनि सां वेठी आहियां न। बसरा कजे हुजे जा फकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि। ऐं वरी वेहो त सही इहो चांहि जो टुको त ठाहे आ छोकर राणी। रुगो वेठी हुई अछड़ा दंद हिक ॿिए खे ॾेखार। खाधे पीते जी पेट जी ॻण न कजो। मासी बसरा बि ज़ोर अथई। हा मासी खोड़ चैन सां वेचारे छॾे असली। हा मड़े बेचारे छॾ त जे मखिन जा मण पिया झींगाड़े मूंखे। मासी खे संभाल मां अचां थी चांहि ठाहे। हाँ चाची। अलीमंद कुछ आ रहा है आज यार को ले चिल्ला दी न बुकम अंदन मुल्तान तो मुका अस्पताल कन लबंदी ले खबर भला पोया जी खैरा फिलहाल तो माठ लगी पई आ बी खबर पई थई लोंग जी भी शादी थी वई थई या मुख्य खबर पई आ मुजन साईं कुन में पातो थई निकरण जी का भी जाय कान थस मुख्य का गाल समझण न अचे तो मुजन साईं माच कर छो ही रहो आ मुजन साहिब छा करे हु भी वेचारो वजी पंजोड़ में फातो आ तो एसपी साहब जी खबर थई सख्त मानू आ एसपी राणा तो असाला सख्ता बस बाकी उनना कांबू काना ना गड घुमंदो फिरंदो तो वते हाशिम के भी छड़े दिनो न यो ही तो ना का जे सूबेदार सिकंदर के गोलियूं हयूं ओ बार में घुमे ऐं मोजन साईं अंदर वेठा मुजन साईं सा मिली आयो आ सजो हाल हवाल दी आयो आस ओ चाची चयाई त नबू कमदार के चो त मुसा मिली वने यार अली वंदे हिकिड़ो सिर नबू कमदार काॾे वञे यार हेॾा मुंहिंजो पुटु अस्पताल में पियो आहे होॾा मोजन साईं हाणे आउं छा कयां अकेलो पर पोइ बि नबू कमदार मिलण त ज़रूरी आ तेसी मां होटल ते चांहि जो डुक पी अचां तूं हीअं कर तूं हाली होटल ते वेह चांहि पीता बसि डॉक्टर अची अचां थो ठीक है अब तो के कीअं थो महसूस थिए पंहिंजे ॻोठ जा वण ॾिसी? सरकार मुंहिंजी त दिलि चवे थी त मां हिते ई रही पवां। लौंग अरे मस जिंदो आजी थी थे वरी बि चई थो त मां हिते रही पवां। छो सोडा हिते हिन जूं ज़मीनूं आहिनि, राज बाग आहे, माण्हू आहिनि। साईं राज बाग ऐं लौंग जो बाक़ी कंहिंजो? साईं
दुआ करे भाॼाईअ खे जंहिंखे पीर करामत सॼी ज़मीन लिखी ॾेई वियो, न त ही वते आ ज़मीन मूं कांडेरा मेड़ी दो। मुराद ज़बान खे संभाले ॻाल्हाए। वाकई यार मुराद, थोरो घणो त लिहाज़ रख, को फज़ीलत सां ॻाल्हाए। अॻे घणी लौंग कुझु बि हो, पर हाणे त 60 एकड़ जो मालिक आहे। हाँ वाकई, हाणे त लौंग जी शादी थी वई आहे। भला ज़ाल मुड़सनि को विड़ायो छा? बाबा साईं, लौंग शुक्र करे जो ज़ाल अञा शहरारी कोन मिली अथसि, न त मुड़स खे थेलो हुजे या कंध में मानी बि टाइम ते कोन मिले सा, वते आ होटल ते चक्कर काटींदो। हाँ लौंग, ए साईं मिड़ई वेठा आहिनि ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधो। एॾा जे मुड़ुस माण्हू हुजनि हा त हिन महिल ताईं परणियल न हुजनि हा। लौंग खे पिटायो था, पोइ जवाब त ॿुधणो पवंदो न। पर साईं, ही त इलाही अॻिते निकिरी थो वञे। लौंग सही तो चए, पोइ भल मां ई हुन में शामिल छो न हुजां? सरकार, तव्हां पाण ॾे न सम्झो, मूं हिननि ॿिन्ही जी ॻाल्हि पई कई। अरे बाबा लौंग, हिननि सां गॾु मां बि शामिल आहियां। बेबी छा थियो मुंहिंजे लाइ भला संग ॻोल्ही हुई? हाँ कबूतर, माई तुंहिंजे लाइ मां ॾिसी आई आहियां। वाह जी माई आ, वाह जी। बस रुगी हिकिड़ी अख चुल्हे अथसि। हिकिड़ी अख जो ख़ैर आहे, बाक़ी हूं त सही आहे न बेबी? हाँ हाँ, सॼी सही आ। हिकिड़ी रुगी बांह भगल अथसि। हिकिड़ी बांह भगल अथसि, ॿी त सही अथसि, कमकार त कंदी न हिकिड़े हथ सां, या उहो बि न। कमकार जी बाक़ी सफ़ा भली अथई, पर रुगी हिकिड़ी जंग निकतल अथसि। ख़ैर आहे, जे हिकिड़ी जंग निकतल अथसि, ॿी त अथसि न, त घुमण फिरण जहिड़ी त आहे न। घुमण फिरण? अरे घुमण फिरण जी अहिड़ी अथई सफ़ा मोर। बस रुगी बात में दंद सरी कोनेस। वञ दंद जी पार कांदसि, भला वात त अथसि न। बात भलो अथसि कबूतर, सफ़ा सनड़ा चप अथसि। छा त वात जी डिज़ाइन अथसि, पर रुगी कननि खां थोरी बोड़ी आ। हाँ, कननि खां बोड़ी आ? रुगो बोड़ी न, पर ठोड़ी भी अथई, ठोड़ी भी। ठोड़ी भाई, वञ वार जो ज़रो बि मथे ते कोन्हेसि। बाबा मुंहिंजी तोबा, अबे ॾाॾे मुंहिंजी तोबा। इहा माई पंहिंजे पीउ खे पाणा, मुंहिंजी तोबा मां हलाए थो। अबू कमदा तो दिमाग खराब थी वियो छा? ये न्यापो तो कया, कन मटारो तो करे छॾी। आयो बाचा माण्हू, ओॾा छोकिरो मुंहिंजो मरी मरी बचो आहे अस्पताल में, हिते तो अचां ऐं कावड़ा था वठो। बची वियो है न, मरी त कोन वियो आहे जो तूं वञी फातिहा ते वेही रहियो आहे। मुंहिंजो न तव्हांखे औलाद न आहे, तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो। औलाद हुजे हा न त पोइ ख़बर पियो आहे, या आऊं पुछांसि हाणे ॿियो ख़बर। चल पापा साईं, जे तव्हां हाणे लाओ हुते मूंखे न्यापो ॾिनो हलिया हुआ, तव्हां नाराज़ छो था थियो? ॾिठई हिन ईमानदार एसपी जा कम, हाशिम खे आज़ादु करे छॾियईं। बाबा टिंडियूं त मुंहिंजे पुट ते चढ़ियूं पई, पर मां मजबूर आहियां। चन्नेसर अस्पताल में आहे, तव्हां हिते हो, पर पोइ इन करे मां ठिकाणी कई अथमि। मूंखे बि ॾिठा ॾेई अंदरि कराई, बाबा कानून खे मुंहुं ॾे। जे कानून खे मुंहुं थो ॾियां त हाशिमान खे पुठी ॾियणी पए। हाणे त हू अञा ख़ुशी थी विया हुआ। अबू कमदार कुझु कर, वकील सां ॻाल्हाए, का टिक सोच, मां हितां आज़ादु की थियां। दुआ कयो बाबा साईं, तव्हांजो वकील बि ज़मानत कराए, इन्हनि जा कटोला पाण खणनि। हेठि सिधा हुकुमदार कर, के सुठे वकील सां ॻाल्हाए। हा बाबा। बहादुर खान, कहिड़ा हाल अथई? कहिड़ा तो हाल कुझु का तकलीफ़ त कान्हे? जाफर, जेल भी जानन लाइ ठाता है। हाँ, पर खुदा दुश्मन के भी जेल न मोकिले। जेल जी अकेलाई जल्द पोड़ो करे छॾींदी आहे। इन दुनिया जी जेल खां त माण्हू हिन जेल में चङो आहे। ईअं आहे बहादुर,
पर हिते असां जेको महसूस कंदा आहियूं न त माण्हू पंहिंजनि खे यादि करे लुड़कर हारे वेहंदा आहिनि। उन्हनि जी यादि नांग बंजी खेनि ॾकींदी रहंदी आहे। वरी बि बहादुर खान भलाई इहा अथई जो तोखे नंढा बच्चा कोन्हनि। उन्हनि जी जुदाई अंदरि झोरे विझंदी आहे ऐं हा चीरे विझंदी आहे। पर पोइ बि अबो अम्मा ऐं घरवारी कमज़ोर करे था विझनि। जाफर खान इंसान ॾाढो आहे, हर मुश्किल सां मुंहुं ॾेई थो। अबो ऐं मर्द अल्लाह खे प्यारा थी विया जाफर खान। हिकिड़ी ज़ाल आहे, उहा बि ॾुखनि जी ॾाठी। ईअं न चओ बहादुर खान, तूं हुनजे अंदर मां घुमी आयो आहीं। हुन सां छा हालत हूंदी जंहिंजो मुड़ुसु जेल में हुजे, घर में को सहारो न हुजे, अकेलाईअ जूं रातियूं हुजनि ऐं मायुनि जा ताना ऐं मेणा हुजनि, पर पोइ बि मुड़ुस जे वरण जो आसरो करे इंतज़ार थियूं कनि। तूं त मर्द आहीं बहादुर खान, जेल कटे वेंदी। हू बि इहे ॾींहं कटे वेंदी। इहो तुंहिंजो भरवसो थो ॻाल्हाए बहादुर खान, ऐं ख़ुदा करे इहो भरवसो क़ाइमु हुजे। मां हलां तोखे मानी संतरी ॾेई वेंदो। अॼु अलाए छो तुंहिंजी मानी न आई आहे। लॻे थो हाशिम जे आज़ादीअ जी ख़ुशीअ में हुननि खां तुंहिंजी मानी मोकिलणु विसरी वई आहे। मानी जो ख़ैर आहे जाफर। अॼु ॾिसां त सही त हिन ससुई जी फोन में कहिड़ा कहिड़ा नंबर आहिनि ऐं कंहिं कंहिं जा आहिनि। घर में ॿियो आहे बि कोन। वारो भलो मिलियो थी हाजी शरीफ़, तूं ई त आहीं हिन पूरी दुनिया में अकेलो शरीफ़। त हिमत कर, देर न कर। वरी केरु आयो? किथे ससी वारा त कोन? केरा? अबा हाजी शरीफ बेको। बेको ही? हाँ। हलिया। अरे वरी छा थी? साह कढी छॾियो इन भागा? हाजी इहो बसरा हिते आ। अरे रे ही का महला बसरा खे हिते हुजण अहिड़ा ठोशाणे जो यादि करे। हाजी सभई महलूं बसरा जूं आहिनि, कॾहिं कची आ त कॾहिं पकी आ। वो बेगा तूं किथे आ? मां बहादुर जे घर बा। ओ चरिया उहे हाशिम वारनि वटि टिकियूं पयूं अथई। हाओ हाजी बहादुर लाकब में आए तॾहिं ससु वरी टिकी पई आ। मां कहिड़ो लाकब में आहियां? इहा तोखे ख़बर बेगा। अहिड़ी ज़िंदगी खां त तूं लाकब में चङो आहीं। सुखियो टुकुर त मिलंदुई, पाणी वारी दाल त मिलंदई। वती तो माईअ जे गॾु पेरो खयूं हा पिनी खारा वई थी तॾहिं। हाजी यार कोन ई का माई न त हाला वाला वठाया। अरे रे ॿुध त सही, हिकिड़ी त ख़ैर ज़ाल तुंहिंजी बहार आ, ॿी जो वेठी अथई आहे बेबी पितकड़ी। हाजी उनजी बि ख़बर कोन थी पवे अलाए वेठी आ अलाए बीठी आ। हाणे घणो मथो खाधुई, मथे में सूर विझी छॾियो थी। हाणे हल त मां दर बंदि कयां। हाजी दर छो तो बंदि करी? मता मां टिकी पवां। टिकी पवां? अहिड़ा तो ठोशा हणाई मस त न टकण जो मौक़ो मिलियो, निकिर तो। हाजी शरीफ सफ़ा छितो लॻो पियो आहे। वञा तो वञा। निभागो कंहिं जाइ।
लोंगर तू भी कमाल तो करी फोन घर विसार हले वियो आई रेशम बस सुबह जो तकड़ में फोन विसरियो पर तू छो परेशान है मां परेशान न थींदस त ॿियो केर थींदो केड़े पासे वे तू सोब अकेलो असी सब गॾु हासी मां को अकेलो होस छा लोगो मुखे पेट में साह ही न हो तोखे या खबर ना ये इलाको मुजन जो आ आई मुजन जा मानू कुछ भी करे सकन था मुजन जे माण्हुनि में इहा ताक़त आहे जो रेस काबू खाने जे हूंदे कुछ करे सकन पर ॿियो त मुजन बजकल जेल जो हवाऊं पियो तो खाए लोंगर कोई भी मानू खेर जी खबर त दींदो आहे न हाणे मां हेडन माण्हुनि में वेही के बे खा फोन वठी तोखे खेर जी खबर ॿुधाए अॻे यो मूंखे चेड़ाइनि पिया छो मुझे करे तोखे चढ़ाइन था मूंखे चवनि पिया तू कुछ बि न आई तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे तू वञी ज़मीन मां कांडेरा मार तू छो कांडेरा मारींदे ॿुध ज़मीन तुंहिंजे नाले ते आहे न इन्ही करे पिया चेड़ाइनि लोंगर मूंखे तोखां वधीक ज़मीन आहे छा इहा ज़मीन तुंहिंजी आ मिड़ी हितां जा दोस्त मज़ाक ते चढ़िया मूं बि सिधी ॿुधाईमान त बाबा तव्हां घटि ॻाल्हायो तव्हां कुंवारा आहियो मां शादीशुदा आहियां चङो चङो हाणी तू हथ मुंहुं धोई वठ त मां मानी खणी अचां ऐं अॻिते जे लाइ वञी त इतलाह ज़रूर कंदो कर यार अॼु त सफ़ा चेड़ा कथी पई यार वात में छुरियूं कातूं अथसि भा ख़ैर आहे त घर वारी बाबा पुट फिर तुझे ला दवाऊं वठी आवां अचे पुट दवाऊं खा बाबा हिता कथा बंदूक हथे थी वेंदई बंदूक अरे छो बाबा या बंदूक हणी मूंखे मारे छॾ या डॉक्टर खे चओ त मूंखे ज़हर जी इंजेक्शन हणी छॾे चने सर तू कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी ऐं राति ॾींहुं वठां थो तुंहिंजे लाइ डॉक्टर खे पोइ डुकंदो डोड़ंदो थो वठां हर डॉक्टर खे मिनतूं कंदो थो वठां तूं आई थो उते त अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हाणे मूंखे पहिरीं तुंहिंजी हयाती बचाइणी आहे बाबा जेकॾहिं मूंखे ज़िंदा ॾिसण थो चाही न त मूंखे कंहिं बि ॻाल्हि खां रोकींदो न कर मुंहिंजो अंदरि वढियो पियो थी बाबा वढियो पियो थी वाह चने सर पुट वाह मुंहिंजो आज़ो ॼण अंदरि ठरियो पियो आहे न इन बहादुर जो झगो झुण न कयमि न मुंहिंजो नालो मिटाए छॾिजांइ बाबा मिटाए छॾिजांइ इन ससुईअ जे करे बहादुर मूंखे गोलियूं हयूं न इन ससुईअ जो अहिड़ो अशर कंदुसि जो बहादुर कंधु खणी न घुमंदो बाबा मुंहिंजा पुट तूं रुगो ठीकु थी ये न बने वाइदो आहे तोसां इन बच्चा ॿेर ते चाढ़ींदुसि हाणे बख़्श न कंदो मान बाबा बच्चो रुलाईंदो मान मां अरे बाबा वो मजा ना न वो छड़ियूं बूटियूं पियो खाए छॾींदुमि त उहो बि कोन मुंहिंजनि साईं जे लाइ कुझु बचाईंदुमि त खाईंदो न इन्हनि जा जिगर गठी न खाधुमि न त बाबा मूंखे मंजाए न अरे बाबा सभु प्लान कंदासूं तूं रुगो पंहिंजनि पेरनि ते बीह उन्हनि जा पेर आऊं पाण कढंदुमि तूं झुटे तूं पाणी पी चढ़ थधो थी थोरो शाबाश पाणी पी तूं बहितर मूंखे चई तूं त पाणी पिया मूंखे थधो थो करी न बाबा न मूंखे थधो न कर मुझे इन अंदर में बाहि थी मरे बाबा बाहि थी मरे अरे यार चने सर तू छा न बन कमदार खे सम्झो आहे आउं जन मां कयो अचां आउं छॾे ॾींदोसां जन बुत ते चिंचिड़ियूं चढ़ंदियूं न त हिकु न बचंदी छो पुट तैयारी थी वई छा हाँ चाचा घर अकेलो आ न शादी खां पोइ न्याणी जो असुल घर हू ई हूंदो आहे ऐं अलाह तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो बाबा मूंखे गणती थी पवंदी आ तू भी अवेले सवेले मुझे चक्कर हणंदो कर हा ज़रूर चक्कर चाचा मुझे बहादुर जो कुछ कर मां भला कैसी ताईं अकेली जिंदगी गुजारींदस पुट तू फिक्र न कर मां कोशिश में लगो पियो अल्लाह कंदो त बहादुर जल्द आजाद थी वेंदो हाँ ओ अब्बा बहादुर के भी तहां जो ही त आसरो आ छो न माई बसरा बहादुर भी त असां जो ही आ न हाशिम तू रेस कांबू खान सां ॻाल्हाए न
मतां को रस्तो कढी रखे। हाँ दा वॾा, मां ॻाल्हाईंदोमांसि। ससुई तूं को बि फिकर न कर। हाणे मां तुंहिंजे चाचे हाशिम खे रोज़ तंग कंदसि। अलाह कंदो 2 ॾींहंनि में अदा बहादुर घर अची वेंदो। मासी बस ख्याल रखजा, का कच पकाई थे त ॿुधाइजां। ऐं हाजी शरीफ खे चइजां त बहादुर सां मिली अचे। हाँ हाँ हाशिमा, अबा मां जरूर चौंदी सांस। ससुई पंहिंजो ख्याल रखजांइ। पुट चांहि पीअण खां सवाइ मां कोन छॾींदुसि। मासी बसरा बि चांहि जी वॾी शौंकीन। राणी तूं वञ चांहि करिया। हाँ हाँ तेजो की बेहो मड़ बे ओ हाशिमा छा चयो चांहि जे लाइ? बसरा कचे हुजे जा पके पर मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। अबा अॼु अहिड़ो कमु कयो थी जो लख दफ़ा सदको वञे। हाशिम छा हले हुयो त काबू खान मानी बंद करे छॾी। वञा त काबू खान वटि मुंहिंजी का बि इज़त कोन्हे। मां बि को पागल आहियां जो पराए माण्हू लाइ वेठो थो सोचां। मुंहिंजो बि को भाउ हुजे जेको ॾुखे वक़्त में पहुचे, कपिड़ा खणी अचे हा, मानी ॿधी खणी अचे हा। ससुई भी मूंखे विसारे छॾियो। पर वो करे भी तो छा करे? वो को मर्द ना है जो अची हित पहुचे। ख़बर ना है मामो भी केड़े जान में आए। रुठल हुयो मांस तो सभिनी के दाऊं पे ॾिनई। हाणे त हली हाल भी पुछण कोन आयो आहे। सच चई विया आहिनि त सभु को बीठे जो आहे, किरे जो को बि कोन्हे। माण्हू सुख में आहे त ॾुखनि जो सोचे बि नथो, ऐं वरी जॾहिं ॾुख में आहे त सभु यादि था अचनिसि। हाशिम बि हितां वञण लाइ तयार ई कोन हुयो। वियो आहे त वरी लड़ियो ई कोन्हे। ही दुनिया धोखो आहे, वारी जो बयाबान आहे। जेको इन ते हलंदो उनखे ई ख़बर पवंदी। ससुई राणी खां बि वई, जंहिं हाशिम लाइ कुटी ठाहे मोकिली हुई। हिकु मानी ऐं 2 बसर ई मोकिलिया, पर खणी केरु अचे? हाय अहिड़ी दुनिया तुंहिंजा रंग। मूंखे लॻे थो त मां बि चरियो थी वियो आहियां। नालो आहे बहादुर, गालियूं उड़ के तो कया टंडन जी